जय झूलेलाल। मां हीरल कवलानी। सिंधियत जो मान स्कूल जेको असां हलायूं पिया उन जे विषय में पंहिंजी कुझु ॻाल्हियूं तव्हां सभिनीनि सां शेयर करण आई आहियां। असांजे स्कूल खे हलंदे अञा थोरा ई ॾींहं थिया आहिनि कि असां ॿारनि में ॾाढो उत्साह था ॾिसूं। ही वीडियो अॼु मां ख़ासि मक़सद सां पई ठाहियां। हाल ही में असांजी 2 चटाभेटियूं थियूं हुयूं, हिकिड़ी लाॾनि जी ऐं ॿी फैंसी ड्रेस जी, जंहिंमें ॿारनि फलनि ऐं भाॼियुनि जे विषय में पंहिंजा वीचार रखिया हुआ। उन जी तयारी ॿारनि पाण कई, उन्हनि जे पेरेंट्स कराई ऐं असांजी टीचरुनि बि उन्हनि जी ॾाढी मदद कई। त इन लाइ मां टीचर्स, उन्हनि जे पेरेंट्स ऐं सभिनीनि ॿारनि जो लख थोड़ो थी चवां। तव्हां सभिनीनि जा लख थोड़ा। तव्हां ॾाढी महिनत था करियो। पर ख़ासि जेको मुंहिंजो स्पेशली हिते वीडियो ठाहिण जो मतिलबु आहे, हू आहे लखमानी सिस्टर्स जे लाइ। अनंतिका लखमानी, वाणी लखमानी ऐं जयश्री लखमानी। उन्हनि जेको पहिरियों चटाभेटी में बि पार्टिसिपेट कयो हो लाॾनि में, ॾाढो स्पेशल एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस हो। असांजे अतिथियुनि खे बि ॾाढो वणियो। हिन बार बि उन्हनि जान लॻाए छॾी, चाहे कॉस्ट्यूम्स हुजनि, चाहे ज्वैलरी हुजे या हुननि जो चइण जो स्टाइल हुजे, सभु ॾाढो सुठो हो। एॾी महिनत पिया कनि असांजा ॿार कि मां हिन फ्राइडे जुमे खां ई पई सोचे रहियसि कि इन्हनि ॿारनि लाइ छा स्पेशल कजे, छोकी ॿार सभु समान आहिनि। पर इन्हनि अहिड़ो स्पेशल कयो कि मूंखां रहियो न वियो। मूं चयो मां इन्हनि खे पब्लिकली थैंक यू चवंदसि। इन्हनि जी एॾी महिनत असां सभिनीनि जो, सभु टीचर्स ग्रुप में बि इन्हनि लखमानी सिस्टर्स जूं ॾाढियूं पिए तारीफ़ कयूं। ऐं असां सभिनीनि जी तरफ़ां, सभु पेरेंट्स, ॿिया स्टूडेंट्स, सभु टीचर्स जी तरफ़ां लखमानी सिस्टर्स खे ॾाढो ॾाढो थैंक यू, लख थोड़ा। अहिड़ा ॿार असांजे स्कूल में आहिनि जो ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं ॾाढी महिनत पिया कनि, हर चटाभेटी खे सीरियसली था वठनि। उन सां गॾु सभई ॿार, उन्हनि बि ॾाढो सुठो परफॉर्मेंस कयो, बट ही कुझु वधीक पिया कनि, उन लाइ मूंखे अचिणो पियो। तव्हां बि ईअं ई महिनत कयो, टैलेंट ॾेखारियो। असां बि सोचियूं पिया तव्हांजे लाइ कुझु ख़ासि कयूं जेसि ताईं असांजो समर कैंप आहे।